अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ अवां सां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, मुल्क अंदरि ख़ासि करे सिंध जी इम्कानी विरांगे वारी साज़िश हुजे, सिंध अंदरि नवनि सूबनि या इंतिज़ामी यूनिट्स जे क़याम वारो मामिलो हुजे, ही रिंगट नओं कोन्हे ऐं पर वेझड़ में असां जेको ही सिलसिलो ॾिसूं पिया, जहिड़े क़िस्म जो माहौल नज़र अचे पियो, जहिड़े क़िस्म जा मामला हलनि पिया, जहिड़े क़िस्म जा बहस हलनि पिया, उन मां ही तासुर ॾींहों ॾींहुं मज़बूत थींदो पियो वञे त ही का इंतिज़ामी बहस न, पर जेको माहौल नज़र अचे पियो उन मां ही तासुर साम्हूं अचे पियो त ही का मुनज़िम मुहिम नज़र अचे पई कि मख़सूस एजेंडा खे अवामी राय जो रूप ॾियण जी कोशिशि थी रही आहे। अव्हांखे इहा ॼाण हूंदी त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म जे सियासी मामलनि वारे सलाहकार राणा सनाउल्लाह साहब इन मामले ते हिकिड़ो वज़ाहती बयान बि ॾिनो आहे। उन्हनि पंहिंजी स्टेटमेंट में इहा ॻाल्हि कई त न त कैबिनेट जी हद ते, न त इस्टेब्लिशमेंट जी हद ते, न त पार्लियामेंट में अहिड़ो को प्लान गौर हेठि हिन वक़्तु कोन्हे ऐं इन क़िस्म जे कंहिं मुतालबे खे का अवामी मक़बूलियत बि हासिल कोन्हे। उन खां सवाइ सूबाई सरकार सिंध जी बार बार न त हिन मामले ते नाज़रीन मुख़्तलिफ़ भेरनि ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केतिरियूं रिथूं बि साम्हूं अची चुकियूं आहिनि ऐं बार बार सूबाई सरकार बि इन जी वज़ाहत करे चुकी आहे त इन जो जेको इख़्तियार आहे सिंध अंदरि कंहिं बि विरासत जो या नए सूबे जो इंतिज़ामी यूनिट जे क़याम जो, उहो रुगो सिंध जे माण्हुनि खे, सिंध जी असेंबलीअ खे हासिलु आहे ऐं आइन में इहो तरीक़ेकार बि तमामु वाज़े बुनियादनि में लिखियलु आहे त जेकॾहिं मुल्क अंदरि का विरांगो करिणो आहे, का तक़सीम करणी आहे या को नओं सूबो ठाहिणो आहे त उनजो तरीक़ेकार छा हूंदो आहे, उन जूं घुरिजूं छा आहिनि, उहो तमामु वाज़े नमूने लिखियलु आहे त उनजे लाइ ॿ भाङे टे अक्सरियत न रुगो मथे जेको ऐवान आहे, मथों ऐवान सेनेट, उनखां हेठों ऐवान नेशनल असेंबली, पर उन सूबे जी जेका लाॻापियल असेंबली आहे उन मां बि ॿ भाङे टे अक्सरियत सां उन जी मंज़ूरी तमामु ज़रूरी आहे। पर समूरनि हक़ीक़तुनि जे बावजूदि आइनी हक़ीक़तूं हिकिड़े पासे ते, अवामी अहसास हिकिड़े पासे ते ऐं जेके तारीख़ी जेके हवाला आहिनि उहे हिकिड़े पासे ते असां ॾिसूं पिया, सभिनी शयुनि खे नज़रअंदाज़ कंदे मुसलसल ॻाल्हि थी रही आहे मुल्क अंदरि ऐं ख़ासि करे उते जिते कंसेंसस मौजूदु आहे। जे मां सिंध जो ज़िक्र पई कयां त उते रिथुनि ज़रिए बि इहा ॻाल्हि वाज़े कई वई आहे त सिंध जो अवाम अहिड़ो को विरांगो नथो चाहे। सरकार बि वाज़े करे चुकी आहे, पर उन बावजूदि हीउ सिलसिलो रुकिजे कोन पियो। हाणे हिकिड़ी डेवलपमेंट नज़र अचे पई, पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंजी हुकूमत आहे सिंध अंदरि ऐं मर्कज़ में हू अहम स्टेक होल्डर तौरु सिस्टम में मौजूदु आहे मुस्लिम लीग नून सां गॾु, पीपल्स पार्टी पारां ही मामिलो पार्लियामेंट में उथारण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इन ॾिस में कुझु ख़बरूं साम्हूं अचनि पियूं त जेको ईंदड़ सेशन आहे क़ौमी असेंबलीअ जो, उन सेशन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको चेयरमैन आहे बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, उहो ख़िताब कंदो। इन मामले ते वधीक गुफ़्तगू ते थींदी ऐं उनखां सवाइ ॼाणायो पियो वञे त सिंध असेंबली जो बि ग़ैर मामूली इजलास घुराए हिकु भेरो ॿीहर हिकिड़ी वधीक रिथ इन ॾिस में पेश कई वेंदी, जंहिंमें पिणु सिंध जी वहदत जे हवाले सां बि ॻाल्हि हूंदी ऐं सिंध जे इम्कानी विरांगे वारी साज़िश वारो जेको हीउ मामिलो आहे उनखे रद्द कयो वेंदो हिकु भेरो ॿीहर। हाणे जेकॾहिं नाज़रीन जेका समूरी सूरत हाल जी मां ज़िक्र कयमि त हाणे हीउ जेको सिलसिलो हलंदड़ आहे, हाणे हिनखे स्टॉप कीअं लॻंदो ऐं जीअं इहो बि ज़िक्र थियो त जेका वफ़ाक़ी सरकार आहे उन जूं कुझु वज़ाहतूं बि साम्हूं मौजूदु आहिनि, पर इन ई वफ़ाक़ी कैबिनेट जा केतिरा ई वज़ीर आहिनि जेका बार बार इहा ॻाल्हि कनि था। MQM पंहिंजी पुराणी रविश ते बरक़रार आहे, उन जा मुतालबा हुजनि, बयान हुजनि, उहे सभिनी खे माज़ी जी यादि ॾियारनि पिया। मूंसां गॾु जो की प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ जेको पैनल मौजूदु आहे उन तारोफ़ सां कराईंदसि। कराची स्टूडियो में मूंखे जॉइन कयो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सीनियर अॻवान आहिनि अॻोड़ा सेनेटर डॉक्टर करीम ख्वाजा साहब, मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि। करीम ख्वाजा साहब अव्हांखे भलीकार। सूरत थेबू साहिबा नाज़रीन मूंसां गॾु मौजूदु आहिनि, मुस्लिम लीग नून जी अॻूणी MPA सीनियर अॻवान आहिनि, मूंसां गॾु जो हिन प्रोग्राम में शरीक आहिनि ऐं सीनियर एनालिस्ट आहिनि, कानूनी माहिर आहिनि। जावेद काज़ी साहब मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए शरीक आहिनि। अवां सभिनी खे भलीकार, मुंहिंजी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो। करीम साहब अवां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। मूं इंट्रो में जेके जिन डेवलपमेंट्स जो ज़िक्र कयो उन डेवलपमेंट्स खे साम्हूं रखंदे पर सिंध जो अवाम हुजे, सिंध जी सरकार हुजे, सिंध जे बचे खे इहा शइ बि ख़बर आहे त कहिड़े रीत मामरनि ते अॻु पहिरियां तरदीद ईंदी आहे ऐं उन तरदीद खां पोइ कहिड़े रीत असांखे नज़र ईंदो आहे त मामरा ओचितो ई ओचितो रातपेट में असांखे नज़र बि ईंदा आहिनि। हिन वक़्तु राणा सनाउल्लाह साहब इहा ॻाल्हि वाज़े कई आहे त अहिड़ो को मामिरो कैबिनेट में या इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां किथे बि बहस हेठि न आहे, पर बहरहाल सिंध जे अवाम खे ख़दशा मौजूदु आहिनि। सिंध जी सरकार बि हिन ॾिस में के क़दम खणणु वञे पई, वधीक छा चवंदो, कीअं ॾिसो पिया समूरी सूरत हाल? महिरबानी नाज़िया मीर साहिबा, तमामु इम्पोर्टेंट इशू ते तव्हां जेको आहे सो असांखे चांस ॾिनो ॻाल्हाइण जो। आउं अचण खां पहिरीं चीफ मिनिस्टर हाउस सां बि ॻाल्हाए पियो अचां कि पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ छा आहे इन सिलसिले में।
निसार खोड़ो साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सदर सिंध जो, उन बि बयानु ॾेई चुको आहे ऐं उन इहा ॻाल्हि करे बि चुको आहे ऑन रिकॉर्ड त असां इहो शायदि केटीएन में अची बि चुको आहे त असां इहो सिंध असेंबली में आणियूं पिया करारदाद इन हवाले सां। ॿिए पासे चीफ मिनिस्टर सिंध जो बि बयानु अची चुको आहे। सईद गनी जेको असांजो सिटिंग मिनिस्टर आहे उनजो बि अॼु बयानु अची चुको आहे। नासिर शाह जो बि अची चुको आहे। इहे सभु डॉन में रिपोर्टेड आहिनि, ॿियनि अख़बारनि तव्हांजे काविश केटीएन सभिनी में अची चुका आहिनि। त असांजो वाज़े मौक़ो आहे हिकिड़ो कॉन्स्टिट्यूशन जेको शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ठाही हुई उन में हिकिड़ी चीज़ वाज़े आहे त मिसाल जे तौर ते सिंध या को बि प्रोविंस, मिसाल तौर ते पंजाब खे अगरि प्रोविंस ठाहिणो आहे त पहिरीं त 2/3 मेजॉरिटी अचे उन प्रोविंस जी, हीअ कॉन्स्टिट्यूशन में मौजूदु आहे। पोइ वरी नेशनल असेंबली में 2/3 मेजॉरिटी, पोइ वरी सेनेट में 2/3 मेजॉरिटी, उन खां पोइ वञी करे को सूबा ठहंदा। हाणे आउं तव्हांखे ॿुधायां घोटकी आहे न असांजो, घोटकी ज़िले में हिकिड़ो नंढो जेको आहे सो हिकिड़ी यूसी आहे, उन खां बि घटि इलाइक़ो पंजाब जो शामिलु आहे। मूंखे ज़हन मां नालो निकिरी वियो आहे, हाणे आयो पंजाब जो पर असांजे घोटकी डिस्ट्रिक्ट में आहे। त असांखे ताक़त कान्हे जो असां सिंध में करे सघूं। उनजे लाइ बि जेकॾहिं असांखे करिणो पवंदो त पंजाब में 2/3 मेजॉरिटी सां थींदो त हीअ हाणे जेकी जीअं त घोटकी जे विच में आहे डिस्ट्रिक्ट घोटकी, इहो बि असां नथा करे सघूं। पर करीम साहब इते ज़रूरु इहो बि वाज़े कजो त इन खां अॻु मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सीएम सिंध जा बि बयान साम्हूं आया, मुख़्तलिफ़ सूबाई वज़ीरनि जो ज़िक्र कयो, सभिनी जो मौक़िफ़ साम्हूं आयो। इहा ॻाल्हि कई वई त जज़्बाती थियण जी ज़रूरत इन करे कोन्हे जो आइन में ही तरीक़ेकार मौजूदु आहे, सिंध जो अवाम हिन विरहाङे जी कंहिं बि साज़िश ख़िलाफ़ु आहे, सिंध जी वहदत लाइ सिंध जी सरकार बीठल आहे, सिंध जूं ॿियूं जेके बि समूरियूं सियासी पार्टियूं हुजनि, ॿिया स्टेक होल्डर्स हुजनि, सभु हिन नुक़्ते ते मुतफ़िक़ आहिनि। इन जे करे इन ते वधीक पर हाणे ओचितो ई ओचितो पीपल्स पार्टी हिनखे पार्लियामेंट में आणण जो फ़ैसिलो बि कयो आहे। सिंध असेंबली जो ग़ैर मामूली इजलास घुराइण जी बि ॻाल्हि थिए पई, इन जी ज़रूरत पीपल्स पार्टी छो महसूसु कई? ॾिसो, हीअ शुरू खां वठी करे तव्हां ॾिसो त जॾहिं 1 यूनिट ठहियो, ॾिसो 2-3 ॻाल्हियूं आवाम खे क्लियर कट हिस्ट्री आऊं ॿुधाए छॾियां। अनफॉर्चुनेट आहे त जॾहिं पाकिस्तान ठहियो तॾहिं हिननि ज़ोरी ज़बरदस्ती साल खां पोइ कराची खे फेडरल टेरिटरी कयो, उनजी बि सिंध असेंबली माना एक्सेप्ट कोन कयो, उहो सरकार खे उन्हनि डिसमिस कयो। उन खां पोइ 54-55 में 1 यूनिट ठहियो, पोइ इहो 1 यूनिट 70 ताईं हलियो, उहो बि 67-68 में जेका तहरीक हली जेको ईस्ट ऐं वेस्ट पाकिस्तान में, जंहिंमें हिते ज़ुल्फ़िकार अली भुट्टो, वली खान वारा ऐं ॿिया लेफ्टिस्ट ऐं प्रोग्रेसिव पार्टियूं, ॿिए पासे मुजीबुर रहमान साहब, इन्हनि पेर खोड़े मुखालिफ़त कई। 70 में जेको एडल्ट फ्रेंचाइज़ ते इलेक्शन थिया, 1 मैन 1 वोट, इन खां पहिरीं जेके बि पाकिस्तान में इलेक्शन थिया उहे थिया जंहिं वटि जेको दल ॾींदो या 10% 12% जेको दल ॾींदो या जेको टैक्स ॾींदो या पढ़ियलु लिखियलु हो। त एडल्ट फ्रेंचाइज़ 70 में जेका उन तहरीक जे करे थियो ऐं पोइ सूबा वरी बहाल थिया ऐं असांखे कराची वरी वापसि मिलियो। त इहो बदकिस्मती असांखां पाकिस्तान ठहण खां पोइ इहा थी, इहा माण्हुनि खे ख़बर हुजणु खपे। अच्छा, हाणे 2-3 ॻाल्हियूं आउं थोरो क्लियर कयां। बिल्कुलु असां इजलास सिंध असेंबली बि कोठायूं पिया, नेशनल असेंबली में बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ऐं ॿिया जेके पार्टी जा MNAs आहिनि ॻाल्हाईंदा, सेनेट में बि ॻाल्हाईंदा। हाणे 2-3 ॻाल्हियूं, KP जी असेंबली जी करारदाद आई आहे, हिननि विच में चयो पियो त एबटाबाद ऐं कोहाट जेको आहे सो फेडरल टेरिटरी थिए, जंहिंजी हुननि जेको आहे सो चयो त कोन थींदी। अच्छा, हाणे 2 ॻाल्हियूं ॿियूं बि आउं क्लियर कंदुसि। हीउ जेको भुट्टो साहिबु जेको कॉन्स्टिट्यूशन ठाहियो, उहो कॉन्स्टिट्यूंट असेंबली जेका ठही हुई, ऐं कॉन्स्टिट्यूंट असेंबली में जेको आहे सो 2-3 जेके प्रिंसिपली जेके मिसाल इहो जेको आहे फेडरेशन हूंदी, हिते जेके सूबा हूंदा, हिते सिस्टम हूंदो, उनखे केरु तब्दील नथो करे सघे। दैट वॉज कॉन्स्टिट्यूंट असेंबली कॉन्स्टिट्यूशन ठाहियो। ठीकु आहे, हीअ जेके MQM जा जेके रिंग लीडर्स आहिनि ऐं जेके कल्ह जा जेके मर्डरर्स हुआ ऐं जेके अलाए रॉ जा एजेंट हूंदा हुआ, फायरिंग कंदा हुआ, उन ॻाल्हियुनि जी का अहमियत कान्हे। नंबर 1 ॻाल्हि। नंबर 2 ॻाल्हि, अवाम खे ॿुधाइण जे लाइ, जस्ट मालूमात जे लाइ, हाणे हिंदुस्तान असांजो पाड़ोसी मुल्क आहे, उते UP आहे, हे चवंदा नंढा नंढा थियनि, हिन अवल थियण ई न खपे, असीं मञूं ई कोन था, पर UP जी पॉपुलेशन 20 करोड़ आहे, 18 खां 20 करोड़। उते त सूबो कोन थो ठहे, उहो ई हले पियो, डिविजन्स पिया थियनि, डिस्ट्रिक्ट पिया थियनि। मध्य प्रदेश, उहो बि इलाही वॾो पॉपुलेशन 8-10 करोड़ आहे।
अहिड़े नमूने राजस्थान इलाही ह्यूज वॾो आहे। अच्छा, तव्हां पियो अचो क्यूबेक कैनेडा में, 4 पाकिस्तान मिलायो त क्यूबेक जे बराबरि थिए। बिल्कुलु। उन खां पोइ तव्हां चाइना में ॾिसो तिब्बत आहे, उन वॾी ह्यूज टेरिटरी आहे। माना आउं सम्झां थो त 4 पाकिस्तान मिलायो त बि तिब्बत जे बराबरि थिए। ज़िंगज़ियांग सूबो आहे, उहो बि इलाही वॾो आहे। अहिड़े नमूने तव्हां साइबेरिया त दुनिया जो इलाही वॾो आहे। त इहो आर्ग्यूमेंट बेफज़ूल क़िस्म जा आर्ग्यूमेंट आहिनि। अच्छा, ॿी ॻाल्हि त अॼु 17 तारीख़ आहे, अॼु हिकिड़ो डिक्टेटर जी मौत थी हुई ऐं जंहिं पाकिस्तान में फ़िरका वारियत लिसानी पार्टीज़ जेका MQM ठाहिण वारा त ज़ियाउल हो न, ऐं उन्हनि खे मज़बूत करण वारो या हिते शिया सुन्नी तसाद या ॿिया जेके मुख़्तलिफ़ लिंग्विस्टिक ऐं ॿियनि हिसाब सां जिन कया, हाणे इहे ई माण्हू जेके MQM वारा उन्हनि जी पैदावार आहिनि। वेठे हिन भेरे छो वधीक सीरियस आहे, इन ते बि गुफ़्तगू कयूं था। ऐं मूंसां गॾु सोरठ साहिब बि आहिनि। आख़िरी ॻाल्हि आउं चवंदुसि, आख़िरी ॻाल्हि जेके इंटरनेशनल हालात आहिनि, ज़ियाउल हक़ जे करे हिते जेको आहे सो रूस ऐं अमेरिका जी जंग, अफ़गानिस्तान ऐं हिते असांजे ख़ैबर पख्तूनख्वा में NWFP फाटा में विड़ी वई, ठीकु आहे, उतां तयारु पिया थिया। हाणे ईअं पियो लॻे त हिते चीन ऐं अमेरिका जी जंग हिन ख़िते में विढ़ण जे लाइ तयारी पियूं थियनि। उन जे लाइ हिते अफ़रा तफ़री खपे थी, मुख़्तलिफ़ चीज़ूं खपनि थियूं। तव्हां ॾिसो त बलूचिस्तान जो जेको पश्तून बेल्ट पुरमन हो, उते बि दहशतगर्द अची वेठा आहिनि, मुख़्तलिफ़ IS जा जेके दाश जंहिंखे चऊं, ऐं बलूचिस्तान जा हालात, कश्मीर जा हालात, ख़ैबर पख्तूनख्वा जा हालात। नतीजा छा निकिरंदा करीम साहब? ऐं जेके बि जिन तारीख़ी शयुनि जो अवां बि ज़िक्र कयो, जिन खे मुकमल जेकॾहिं नज़रअंदाज़ इन ई तरीक़े सां कयो वियो त पोइ माहौल जो नतीजो छा निकिरंदो? सूरज साहिब, अवां वटि ईंदसि ऐं मूंखे इहो ॿुधाइजो त जेतोणीकि मूं पंहिंजे इंटरव्यू में बि राणा सनावला साहिब जो बयानु कोट कयो, जंहिंमें हू ॻाल्हि कनि पिया त अहिड़ो को प्लान, अहिड़ो को बहस हिन वक़्तु कोन पियो हले कैबिनेट में या ॿिए किथे, पर असां वटि अहिड़ा मिसाल मौजूदु आहिनि जंहिंमें तरदीदूं असां ॾिठियूं आहिनि। तरदीदूं 27वीं तरमीम ते बि असां ईअं ई ॾिठोसीं, ऐं उन खां अॻु बि मिसाल मौजूदु आहिनि। तरदीदुनि खां पोइ ओचितो इहो मामिलो थींदो आहे। ऐं जेका MQM जी जेका पुराणी रविश नज़र अचे पई, उन में MQM बि इहा ॻाल्हि करे पई त राणा सनावला खे बि पाण ख़बर न पवंदी जॾहिं ही मामिलो थींदो। छा चवंदो अवां असेंबली में हुजो या उन खां ॿाहिरि सिंध जे वासी जी हैसियत सां या सिंध जे नुमाइंदे जी हैसियत सां आवाज़ उथारींदा रहिया, उन मामले ते पंहिंजो मौक़िफ़ ॾींदा रहिया हो। हीअ जेका अॼु सूरत हाल आहे, अवां छा पिया सम्झो? जीअं कुझु सूबाई सरकार कुझु स्टेप्स खणणु वञे पई ऐं हिकु भेरो ॿीहर पंहिंजे हिन मौक़िफ़ खे, हिन अज़म खे हू हथी ॾियनि पिया, पर अवां सम्झो पिया त वफ़ाक़ी सरकार खे बि इन स्टेप ते, इन्हनि बयाननि खां सवाइ हिकिड़ो पॉलिसी बयान या हिकिड़ी का अहिड़ी ॿी डेवलपमेंट असांखे नज़र अचणु खपे? छा चवंदो आहे? तारीख़ आहे, हिकिड़ी हैसियत आहे, हुनजी पंहिंजी हिकिड़ी ख़ासि अलॻि हैसियत रही आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा पाकिस्तान ठाहिण में सिंध आहे। तब खां कॾहिं सिंधी करारदाद पास कई हुई, जीअं जदोजहद में जेके सिंध जा माण्हू आहे, बल्कि काइदे आज़म सिंध जो ई आहे। त हिकिड़ी इहा सूरत सां सिंध जो बचो मुंहुं समेत जेसि ताईं ज़िंदा आहे, मां नथी सम्झां त उहो अहिड़े क़िस्म जो को बि फ़ैसिलो, अहिड़े क़िस्म जी का बि हरकत क़बूल कंदो। रुगो ॻाल्हि ॿुधण सां हुनजो रत टहिके थो त तव्हां छा था सम्झो त अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि थी त उहो सिंध जो हिकिड़ो माण्हू बि पंहिंजे घर में वेही रहंदो? बिल्कुलु बि न, बिल्कुलु बि न, कॾहिं बि ईअं न थींदो। पर मां तव्हां हींअर जेकॾहिं टू थर्ड मेजॉरिटी जी ॻाल्हि कई, इन केस जेकॾहिं ईअं बि थिए थो त बि मां सम्झां थी त सिंध जो माण्हू कॾहिं बि कोन क़बूल कंदो। जॾहिं बादशाहत हुई, सिंध खे बॉम्बे सां मिलायो वियो, या जॾहिं डिक्टेटरशिप हुई, वन यूनिट कयो वियो, तॾहिं बि सिंध जे माण्हुनि खे कॾहिं क़बूल कोन कयो। सो हाणे बि मां नथी सम्झां त सिंध, सम्झां छा, पर मूंखे यकीन आहे त सिंध जो माण्हू इन शइ खे क़बूल न कंदो। पर हाणे इहो रिंगट बंदि कीअं थिए सूरत साहिबा? ॾिसो, ही जेके सिंध जा जेके हिते सिंध जो खाई, सिंध जो निमक खाई, सिंध जो तहफ़ुज़ ॾींदड़ जेके हिते तहफ़ुज़ जंहिं ॾिनो, हिननि खे शहर ॾिना, हिननि खे रोज़गार ॾिनो, हिन खे वसीला ॾिना, हिननि खे
उहे हमेशह अहिड़े क़िस्म जूं हरकतूं इहे कंदा आया आहिनि। हाणे अहिड़े क़िस्म जो रिंगट हिकिड़ो दादा जेका चयो त इंटरनेशनल लेवल ते जेके थी रहियूं आहिनि एक्टिविटीज़ शायदि उन जे करे ईअं मूंखे न आहे ख़बर सबबु जेको बि आहे, पर सिंध जो माण्हू कंहिं बि सूरत में कोन क़बूल कंदो। पर मां नथी सम्झां त पंजाब के ॿिया बि कंदा, केर बि न कंदो। वफ़ाक़ बि हिनखे सपोर्ट कोन कंदो कंहिं बि सूरत में। जेकॾहिं पीपल्स पार्टी या ॿियनि पार्लियामेंट जे अंदरि करारदाद आंदी त मां सम्झां थी असांजी पार्टी फुल सपोर्ट कंदी, हुनखे फुल सपोर्ट कंदी। सो कंहिं बि सूरत में सिंध जी वहदानियत खे क़बूल न कयो वेंदो, कंहिं बि सूरत। जी सुर साहिब, मां ॻाल्हि खे अॻियां वधाईंदमि त तव्हां जीअं चयो त जेकॾहिं पीपल्स पार्टी अहिड़ी का करारदाद आणे थी मथे पार्लियामेंट में त हुनजी भरपूर सपोर्ट मुस्लिम लीग नून बि कंदी। काई साहिबु अवां कीअं ॾिसो पिया न समूरी सूरत हाल खे? गुज़िरियल हफ़्ते बि मुंहिंजी अवां सां हिन मौज़ूअ ते ॻाल्हि ॿोल थी हुई ऐं उन वक़्तु जेको माहौल अयाज़ लतीफ़ साहिब खे नोटिस वञणु, सिंध जो भरपूर रद्दअमल ॾियणु, उन खां वेंदे बार बार सिंध जे हर माण्हूअ पारां इन शइ खे रद्द करणु, सरकार जो मौक़िफ़ अचणु, तारीख़ी हवाला, आइनी हक़ीक़तूं, अवामी एहसास मुसलसल नज़रअंदाज़ थियनि पिया। इन जो नतीजो छा निकिरंदे अवां ॾिसो पिया जेकॾहिं हीउ सिलसिलो बरक़रार रहे थो। ऐं अवां जे आॾो बि इहो सुवालु रखंदमि त सूबाई सरकार कुझु स्टेप खणणु वञे पई, वफ़ाक़ी सरकार ॼाणाए पई त असीं भरपूर सपोर्ट कंदासीं, वधीक छा थियण जी ज़रूरत आहे? कहिड़े रीत इन समूरे असीं नैरेटिव चऊं या जेका इम्कानी साज़िश आहे, जेके मामला आहिनि, के काउंटर कीअं करे सघिजे थो? महिरबानी नाज़िया, ॾिसो इनखे भरपूर काउंटर पाण कयूं पिया। हीअ जेका नेशनल मीडिया आहे उहा वीचारी हाणे माना आहे अलाए कान्हे का, या असांखे मिलंदी आहे त सोशल मीडिया ते ॾिसण लाइ। असीं सीड़जी हाणे टीवीअ ते कोन वेंदा आहियूं, असीं पंहिंजी मोबाइल फोन पोइ हिन मां इहो चैनल बि ॾिसंदा आहियूं ऐं सोशल मीडिया बि ॾिसंदा आहियूं। ऐं उनखां पोइ जेको आहे हिकिड़ा सिंधी वॉइसिस ॾाढा निकिरी आया, सिंधी जर्नलिज़म मां सवाइ उर्दू जर्नलिज़म जे ॿियो वॾो जर्नलिज़म आहे सिंध जो, उहो सॼो ट्रांसपायर करे वियो आहे हींअर सोशल मीडिया में। या जेके बि दोस्त कनि पिया उहे सॼा असांखे हिते ई नंढे फोन सेट में मिली था वञनि पिया, असीं भरपूर जेको आहे जवाबु ॾियूं पिया। ऐं असांजी नरेटिव जेका आहे उहा सही सिमट में नरेटिव आहे। असां चयो पिए त पाकिस्तान जो आइन तमामु अहम आहे ऐं असां पाकिस्तान जे आइन सां पाण खे जोड़े हलियासीं। असांजा उहे नादान दोस्त जेके पाकिस्तान जे आइन जे ख़िलाफ़ हुआ, या ही जेके दोस्त जेके ही दबड़धोट करे जेको आहे सो बंदूक जे ज़ोर ते हींअर 28 अमेंडमेंट था कनि। ऐं जनरल ज़ियाउल जेको आहे, जनरल ज़ियाउल सां जेको असांजो मतिलबु को मिलियो साईं जेम्स सैयद, तो साईं जेम्स इहो ई चयो त हीउ जेको आहे सो असांजो कमु पियो करे, हीउ त पाकिस्तान टोड़े पियो, हिन करे जेको आहे सो हीउ त असांजो कमु पियो करे। त जेको जनरल ज़ियाउल खे पाकिस्तान खे धकु पहुचायो त कंहिं कोन पहुचायो। पाकिस्तान घटि में घटि 7% GDP सां वधे हा, जे जनरल ज़ियाउल पैदा न थिया ऐं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कंटिन्यू करे हा, डेमोक्रेटिक प्रोसेस कंटिन्यू करे हा। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे बि जमहूरी तरीक़े सां नेट इलेक्शन खां वधीक का पार्टी कान रही सघंदी आहे, मूंखे कॾहिं ॿाहिरि ॿुधो कजे वरी पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साल खां पोइ अची वञे हा। असांजे ज़ुल्फ़िकार अली भुट्टे असां सिंधियुनि जेको 13 करारदाद 43 वारी असां सिंधियुनि जेको आहे आइन ॾिनोसीं। असांजो जेको सिंधी जेको प्राइम मिनिस्टर हो उन पाकिस्तान में हिकिड़ो वॾो मोर्को कयो, वॾो मोर्को खे उन 73 जो आइन ॾिनो, उन वॾो मोर्को कयो, हुन पाकिस्तान खे बम ॾिनो, जनरल ज़ियाउल हुनखे फाही ते चाढ़ियो। ठीकु आहे न। नाज़िया, असांजी अहिड़ी ॿी जेका माई हुई मोहतरमा बेनज़ीर भुट्टो, उहा असां वफ़ाक़ खे ॾिनीसीं। असांजी न्याणी चारो सुबुह खे ज़ंजीर बेनज़ीर असांखे जनरल मुशर्रफ ज़माने में अकबर बुख्ती जो लाश मिलियो ऐं असांखे बेनज़ीर भुट्टो जेका आहे असां हुनजी मैयत जेका आहे असां लाड़काणे में दफ़नाई। ऐं जंहिं ॾींहुं जेको आहे लाड़काणे में नारा लॻा न खपे पाकिस्तान न खपे, पर तंहिंखां पोइ असां जज़्बातियत खां निकिरी इहो ई चयोसीं असांखे पाकिस्तान खपे। ऐं अॼु बि आउं सम्झां थो असांखे पाकिस्तान खपे। ऐं अॼु बि असीं हुनजा वारिस आहियूं, असीं पाकिस्तान जा मुहाफ़िज़ आहियूं। ऐं इहे जेके जनरल मुशर्रफ जहिड़ा, जनरल ज़ियाउल जहिड़ा, जनरल यहिया जहिड़ा जेके जनरल जेके ईंदा हुआ, जेके ॻाल्हियूं कंदा, पोइ तव्हांजा नतीजा भोगणा पवंदा। पोइ तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान कमज़ोर, बलोचनि खे तव्हां किथे बीहारे छॾियो,
वक़्तु हुनखे तव्हीं किथे ॿाहिरि छॾियो। हा हाणे मूंखे हो असांजी भेण जी तव्हां शहीद कई, हाणे तव्हां ज़ुल्फ़कार जो पुट बि शहीद कयो, हाणे सभु सिंधी मारियो, न सभिनी सिंधियुनि खे जेको आहे रतो छान कोई बलोचनि खे मारियो पिया कि असांखे मारियो, असीं त मरंदासीं, असीं पाकिस्तान जा मुहाफ़िज़ बि आहियूं, असीं आइन जा मुहाफ़िज़ बि आहियूं ऐं असीं मरंदासीं। हिकिड़ियूं टांगा पार्टियूं तव्हीं ठाहियूं, उन्हनि टांगा पार्टियुनि जे अंदरि जेको आहे जमहूरियत खे कमज़ोर करण लाइ तव्हां इस्तेमालु कयो। अल्ताफ़ भाई, उहो अल्ताफ़ भाई जेको आहे उहो ढाई थी वियो, छाकाणि अधु वियो हिंदुस्तान ॾे, अधु हिते बीठो, होॾां माल खाईंदो हेॾां माल खाईंदो, ॿुधो न। इहे तव्हांजा इहे जेके हुआ जेके रखिया पियो अथनि। मूंखे सम्झ में अञा बि इहा ॻाल्हि कान थी त हीअ फ्लोर किथां थियो आहे, को बि मुंहुं बि वतन, मूंखे ख़ुदा खे हाज़िर नाज़िर ॼाणी ऐं चवां थो पियो, को बि मुंहुं बि वतन सूबनि खे तोड़ण जी ॻाल्हि कोन्हे। ॿुधो न, इन जो मुंहुं बि वतन जो हुअण सां जेको आहे जो रिश्तो आहे, ठीकु आहे न, तंहिंजे करे को बि मुंहुं बि वतन सूबनि तोड़ण जी ॻाल्हि कोन कंदो। सूबा मज़बूत थींदा, पाकिस्तान मज़बूत, सूबा तोड़ींदो पाकिस्तान कमज़ोर। बिल्कुलु काई साहब, ऐं छाकाणि त फेडरेशन खे ठाहियो फेडरेटिंग यूनिट्स आहे, ऐं फेडरेटिंग यूनिट्स मज़बूत हूंदा त पोइ ही फेडरेशन बि असांखे मज़बूत सगारो नज़र ईंदी। करीम साहब, हाणे मूंखे त लॻे थो इंटरनेशनल एजेंडा आहे पाकिस्तान खे कमज़ोर करणु जी, इन ते ई वधीक ॻाल्हाईंदासीं। मक़सदु छा ॾिसो पिया, जीअं मां ज़िक्र कयो, असीं सभिनी इहा ॻाल्हि कईसीं त हीउ नओं सिलसिलो बि कोन्हे, माज़ीअ में अहिड़ा हर बार ॾिठासीं, कहिड़े रीति इन सभु समूरनि हक़ीक़तुनि खे नज़रअंदाज़ कंदे मामलनि खे अॻियां वधायो। हिन भेरे बि एजेंडा नज़र अचे पई। अवां इंटरनेशनल कॉन्स्पिरेसी जो बि ज़िक्र कयो, इंटरनेशनल हालतुनि जो बि ज़िक्र कयो। सूबाई सरकार इन खे कीअं परसीव करे पई त हिन भेरे वारी जेको ही रींगट आहे, सूबाई सरकार ताईं का मैसेजिंग आहे, माज़ीअ जो तसलसल आहे, शो आहे, या हिन भेरे मां सम्झो पिया त हीउ मुख़्तलिफ़ आहे मामिलो माज़ीअ खां? असीं सम्झूं था त हीउ जेको आहे, जेके पाकिस्तान में हालात आहिनि हिन वक़्तु कश्मीर जा ऐं पंहिंजो गिलगित बल्तिस्तान जा, पंहिंजो खैबर पख्तूनख्वा जा, बलोचिस्तान में जेको कुझु थिए पियो, अटेंशन डाइवर्ट करण जे लाइ मुख़्तलिफ़ चीज़ूं मार्केट में छॾियूं पियूं वञनि, ऐं इहो इन जो तसुसुर सम्झूं था। ॾिसो, सूबा टोड़ण ऐं जेके ॻाल्हियूं ही कनि पिया, ख़ुशूसन MQM जेका टाउट आहे एस्टेब्लिशमेंट जी शुरू खां वठी करे, या ॿियूं जेके कुवतूं आहिनि, त उहो त इशारनि ते कनि पियूं, उन्हनि खे को ख़्वाब त कोन आयो हूंदो। ऐं इन सां पाकिस्तान मज़बूत कोन थींदो, कमज़ोर थींदो। माना अॼु जेको ज़ियाउल हक़ जेको पाकिस्तान छॾे वियो, जंहिंमें नफ़रत ऐं जेको आहे सो फ़िरकावारियत, शिया सुन्नी जो जहिड़ो ॿिया हालात, त आउं सम्झां थो त सूबाए सिंध जी जेका असेंबली आहे उहो बिल्कुलु इन चीज़ खे आणंदी, हिकिड़े कॉन्स्टिट्यूशन में वेही आहे, उन हिसाब सां ई चीज़ूं थी सघनि थियूं। ऐं मां तव्हांखे ॿुधायो त एबटाबाद ऐं कोवाट वारो जेको हाणे 6 ॾींहं पहिरीं या 5 ॾींहं पहिरीं खैबर पख्तूनख्वा चयो त असीं कोन ॾींदासीं, त इहो हिकिड़ी सुठी ख़बर आहे, जंहिंजी मुंहिंजे ख़्याल सां वज़ीर आला सिंध बि ज़िक्र कयो आहे। हाणे 2-3 ॻाल्हियूं जेके सो हीअ जेके आहिनि माण्हू विच में कनि पिया, उहो आउं तव्हांजे तवसुल सां की माण्हुनि जे ज़हन में हुजे त जवाबु ॾेई सघनि, जेतोणी इहो कॾहिं कोन थींदो। सिंध इहा सलामत रहंदी, इहा ई जोग्राफी हद रहंदी, सक़ाफ़त असांजी 5000 साल जी आहे, अटूट अंग आहे इहो असांजो। हाणे ही मिसाल जे तौर ते चवनि था त जॾहिं असांजे मीर साहिबान जी हुकूमत ख़तमु थिए 1843 में, त हिते चार्ल्स नेपियर थियो गवर्नर। उन वटि 53 में चार्ल्स नेपियर खे हटाए करे सिंध खे बॉम्बे प्रेसिडेंसी में कई, जेका 35 में वरी असांखे सूबे जी हैसियत मिली। हिते जे माण्हुनि जदोजहद कई त असांखे सूबे जी हैसियत, जेको हिकिड़ो मुल्क हो असांजो, आज़ादु मुल्क हो, उनखे सूबे जी हैसियत ब्रिटिश वारनि ॾिनी। हाणे हीअं चवंदा त बॉम्बे प्रेसिडेंसी, हाणे बॉम्बे प्रेसिडेंसी जी आउं इहा ॻाल्हि कंदुसि त ईस्ट इंडिया कंपनी हुई जॾहिं सिंध ते फतेह हिननि कयो, मीरनि खे शिकस्त ॾिनी, त उन वक़्तु 2 प्रेसिडेंसी हुई, हिकिड़ी सिंध, हिकिड़ी हुई बॉम्बे प्रेसिडेंसी, हिकिड़ी मद्रास, ॿियो कलकत्ता। कलकत्ता प्रेसिडेंसी में पंजाब बि आयो पिए, बंगाल बि आयो पिए, यूपी बि आयो पिए, ऐं सिंध प्रेसिडेंसी में तव्हांजो गुजरात आयो पिए, कच्छ, काठियावाड़ ऐं पंहिंजो मज़े वारी ॻाल्हि जेका आहे उन में तव्हांजो जेको आहे सो UAE बि आयो पिए, ऐं तव्हांजो जेको यमन जो जेको एडन बंदरगाह सना जंहिंखे चवनि था उहो बि आयो पिए। इहे ब्रिटिश एम्पायर जे असावा उन्हनि प्रेसिडेंसी ठाहियूं हुयूं। पोइ वक़्त सां गॾु
कुवैत अलॻि थियो, UAE अलॻि मुल्क थियो, पंहिंजो हीउ जेको आहे यमन अलॻि थी वियो, त हीअ जेके अॼुकल्ह इहे जेके आहिनि टाउट्स आहिनि, इहे ॻाल्हियूं था कनि त बाबा इहे माण्हुनि खे, असांजे सिंध जे माण्हुनि खे ख़बर हुजणु खपे त इहे असांजो मुल्क समझो पिया त को डायलॉग या का डिबेट जी ज़रूरत का ज़रूरत ई कान्हे। ॾिसो न ही छाकाणि त इन शयुनि खे मुसलसल असीं ॾिठोसीं, मां सोरठ साहिब ॾे वेंदसि ऐं उन्हनि खां हिस्टोरिकल हिकु ॿ टे ॻाल्हियूं करे वञा, सिर्फ़ु जवाबु थोरो वठूं, पोइ ज़रूरु तव्हां वटि ईंदासीं। त सोरठ साहिब जेका ॻाल्हि करीम साहिब हिते कई ऐं ज़ाहिर तारीख़ी हवाले सां हू ॻाल्हि कनि पिया, तारीख़ मौजूदु आहे, जेके शयूं मौजूदु आहिनि आइन में बि लिखियलु आहिनि, तरीक़ो बि लिखियलु आहे, पर मुसलसल उनखे मिसकोट कयो पियो वञे। कराची खे वठी करे मुसलसल डेलिबरेट मूव्स असांखे नज़र पिया अचनि जंहिंमें मिसकोट कयूं पियूं वञनि शयुनि खे, त कराची शायदि को हिसो न हो या अॻु, मतिलबु मुख़्तलिफ़ शयूं अचनि पियूं साम्हूं। तव्हां सम्झो पिया इन मामले ते जीअं MQM पंहिंजी पुराणी रविश खे बरक़रार रखंदे मुसलसल बयान ॻाल्हियूं करे पई, हिकिड़ो उन्हनि क़ौमी डायलॉग जी ॻाल्हि बि कई आहे त क़ौमी डायलॉग असीं सभिनी सियासी पार्टियुनि खे दावत था ॾियूं त उहे अचनि, सभु वेहनि, ऐं पोइ हीअ छो न ठहणु खपनि, इन ते ऐं छो ठहण जी ज़रूरत आहे, उन ते हिकिड़ी गुफ़्तगू थियणु खपे। छा चवंदो हिन मामले ते जेके ॻाल्हियूं करीम साहिब ते कयूं, सिंध जे माण्हुनि खे त हिन शइ जी ॼाण आहे, पर तव्हां सम्झो पिया त छा हिन मामले ते कंहिं डिबेट जी, कंहिं डायलॉग जी ज़रूरत आहे? त सिंध जो माण्हू हिकिड़ो त सिंध जे हवाले सां, तारीख़ी हवाले सां जीअं अदा कयो त इहो हिकिड़ो मुल्क हो, पोइ पाकिस्तान में शामिलु थियो ऐं सिंध जी जदोजहद ऐं सिंध जी क़ुर्बानियुनि सां जेको आहे सो पाकिस्तान ठहियो, ऐं उन खां पोइ बि जेके क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उहे सिंध ॾिनियूं आहिनि। जेके उतां आया, जेके हींअर खिलण जहिड़ा ऐं चिड़ ॾाइण जहिड़ा जेको आहे सो बयान ॾेई रहिया आहिनि त असां उतां पंहिंजे हिसे जी ज़मीन खणी आया हुआसीं। कहिड़ी ज़मीन खणी आया बाबा? ही सिंध पंहिंजी हक़ीक़त आहे, उहा उनजी धरती उहा जो मुल्क हुयो, उनजी कहिड़ी तरह जेको आहे सो खणी आया हो। अहिड़े क़िस्म जूं जेके हरकतूं आहिनि हू हाणे जेके पाण में ई जेके हिकिड़ा विड़ी ढांगा थी पिया आहिनि, जिन खे पंहिंजी ताक़त कान्हे का, पार्टी ताक़त में कोन्हनि का, उहे अची असांखे चवनि था त डायलॉग कयो असां सां ॻाल्हियूं कयो असां सां। सिंध छो सभिनी खे ख़बर आहे इहा शइ जी कंहिंखां लिकल कोन्हे को त सिंध जो माण्हू ऐं सिंध जी धरती हक़ीक़त छा आहे, उहा हक़ीक़त कहिड़ी आहे, छा इहा कंहिंखां लिकल ॻाल्हि आहे? इहे शयूं के लिकल कंहिंखां कोन्हनि खे, इहा बि सभिनी खे ख़बर आहे त सिंध जो बचो इन शइ खे कॾहिं बि बर्दाश्त कोन कंदो। सो मां नथी सम्झां त अहिड़े क़िस्म जी कंहिं ॻाल्हि जी ज़रूरत आहे। पंहिंजी ॻाल्हि कनि था त मूंखे न आहे ख़बर त उहे जेके वेठा आहिनि पार्लियामेंट जे अंदरि ॿिए हंधि वेठा आहिनि उहे छा था सोचनि, मूंखे इन शइ जी ख़बर न आहे, पर मां नथी सम्झां त इन शइ जी का ज़रूरत आहे। ठीकु आहे, मां सम्झो पिया जीअं हिते KP जी जेका ताज़ी रिथ आई उन्हनि बि हिकिड़ी मज़मती करारदाद पेश कई आहे, उनमें न रुॻो उन्हनि कंहिं बि विरासत जे अगेंस्ट ॻाल्हि कई आहे, पर उन सां गॾोगॾु उन्हनि वफ़ाक़ खां इहो मुतालबो बि कयो आहे त वफ़ाक़ बि हिन ॾिस में का वाज़े पॉलिसी बयानु ॾिए। मां सम्झो पिया त उनजी ज़रूरत हिन वक़्तु मौजूदु आहे, जेका बेचैनी पखड़ियल आहे, जेके माहौल मौजूदु आहे। मां सम्झां थी त ज़रूरत पए ऐं वफ़ाक़ इन ते पंहिंजी पॉलिसी बि ॾींदो, बल्कि मां जीअं चयो त पार्लियामेंट जे अंदरि जॾहिं ॻाल्हि थींदी त भरपूर तरीक़े सां जेको आहे वफ़ाक़ हुनजी हिमायत कंदो। ऐं जीअं असांजे मिनिस्टर जेको आहे राणा सनाला साहिब चयो त अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे का, इहा शइ हिकिड़ी करारदाद न आहे, 18 अमेंडमेंट न आहे, इहा शइ का मामूली शइ न आहे जेका तव्हां ईअं लिखी छपी करे वेंदो, केरु कोन कंदो, केरु बि कोन कंदो। मां नथी सम्झां त कंहिं खे अहिड़ी हिमत थींदी जो अहिड़े क़िस्म जो करे, भली केतिरो ताक़तवर केरु बि हुजे, केरु बि अहिड़े क़िस्म जी कुझु कोन कंदो ऐं अहिड़े क़िस्म जी सोच रखण बि जेका आहे। बाक़ी जेके कनि था उहे पंहिंजे मुंहं में छाई था पाइनि, उहे जेके अहिड़े क़िस्म जूं नफ़रतूं फैलाइनि पिया था, उहे रुॻो हिननि जे लाइ न पर मुल्क जे लाइ ख़तरनाक आहिनि। उहो उन्हनि जे लाइ न आहिनि, छो त हू त पाण ई कमज़ोर ऐं क़िस्म जा ऐं दहशतगर्द सोच रखंदड़ माण्हू आहिनि, पर हिन मुल्क जे लाइ जेका आहिनि त उहा ख़तरनाक आहे। त तव्हां अहिड़े क़िस्म जूं नफ़रतूं फैलाए मुल्क जे लाइ आम माण्हू जे दिलनि में नफ़रतूं विझी छॾियो था, इहो मुल्क जे लाइ ख़तरनाक आहे। ॻाल्हि सिंध जी बि रुॻो न आहे, पर हीअ जेका कई वञे थी, मां सम्झां थी साज़िश तहत मुल्क खे कमज़ोर कयो थो वञे। जीअं अदा चयो उन त जेको आहे सो मुल्क खे कमज़ोर करण जी हिकिड़ी साज़िश आहे, बिल्कुलु पंहिंजे सां मुतफ़िक़ आहियां।
जी ऐं काई साहब इन समूरे बहस खे जेको लिंक कयो पियो वञे उहो कयो पियो वञे तर्ज़ हुकुमरानीअ सां त गवर्नेंस जा इशूज़ आहिनि ऐं ख़ासि करे जेको मक़ामी हुकूमतूं उन्हनि जा जेके हेठि सतह ते इख़्तियारनि जी मुंतक़िली ही इन समूरी शयुनि सां ऐं तरक़ी जे लाइ ज़रूरी आहे त नवां सूबा या इंतिज़ामी यूनिट्स मुल्क अंदरि कमु कनि त हाणे इनखे कीअं जीअं मां ॼाणायो त हिन समूरी जेका डिबेट हले पई सूबनि जे हवाले सां ऐं सिंध जो जेको तारीख़ी मौक़िफ़ आहे जेको वाज़े मौक़िफ़ आहे उहो मौजूदु आहे भरपूर नमूने सां सिंध जो हर माण्हू सिंध दोस्त माण्हू उनखे काउंटर बि करे पियो उनजो दिफ़ा बि करे पियो सरकार बि उन ॾिस में असांखे एक्टिव नज़र अचे पई पर जेको ही इम्पॉर्टेंट डिबेट जो हिसो आहे जेकॾहिं थोरी देरि लाइ इनखे ॾिसिजे उनखे अवां कीअं पिया ॾिसो अरिड़हीं तरमीम खां पोइ ख़ासि करे हेठि सतह ते इख़्तियारनि जी मुंतक़िली वारो मामिलो बार बार बहस ई ईंदो रहे थो PFC जो ज़िक्र बि थिए थो इन ॾिसण में सूबनि खे बि अकाउंटेबल सम्झो पियो वञे त जेकॾहिं इहो मामिलो थिए हा त शायदि ही रिंगट असां एॾो तसलसल सां न ॿुधूं आहे नाजिया बेसिकली अरिड़हीं अमेंडमेंट जिन दोस्तनि ॾिनी अॼु सॻई दोस्त वेठा आहिनि हुकूमत में जेके अरिड़हीं अमेंडमेंट हथमां कजे पई NFC कजे पियो ऐं हू ॾिसनि वेठा ऐं छा आहे ॿुधो नाजिया असांजी भेण जी पुटु शहीद थी वई ठीकु आहे न त हुन असांजी पॉलिटिकल फोर्स ॾाढी मज़बूत हुई हिकिड़ो आमिर 10 साल रही मुल्क जो दिवालपनो कढी वियो मुफ्ती साहिबु मारे वियो 3 सूबनि जी ज़ंजीर मारे वफ़ाक़ ज़बरदस्त कमज़ोर करे वियो ऐं जेको आहे सो उन वक़्त जी जेका एजेंडा हुई अमेरिका जी 9/11 जे हवाले ते हुन ते असांजे यारनि कंपे कयो हिसाब खां वठी त अमेरिकी इमदाद ते पिया हलिया मुल्क जो बेड़ो तो ॿोड़े वियो त हुन में मज़बूत पॉलिटिकल इंस्टीट्यूशन्स आया उन्हनि अरिड़हीं में इमरान ख़ान जेको हुननि आंदो सभिनी खां ख़बर आहे कंहिं आहे उन्हनि पॉलिटिकल इंस्टीट्यूशन्स खे तबाह करे ऐं उन खां पोइ ब्लैकमेल कंदो आहे और ब्लैकमेल करण खां पोइ ही पार्टी जेके डेमोक्रेटिक फोर्सिस उन्हनि जेको चारो कोन हो ही जे माना बाजवा साहब जे हथ में न खेॾंदा त रेड़जी वञनि हा नवाज़ शरीफ़ बि ॾिनो शहबाज शरीफ़ खे बाबा ख़ुदा जो इक़्तिदार मरी वेंदा अॻो पोइ वाइप आउट करे वेंदा जॾहिं बेनज़ीर भुट्टो आई त उहा इन करे आई त मां न वेंदुसि मुंहिंजी पॉलिटिकल पार्टी ख़तमु थी तंहिंजे करे हीउ साहिबु जेको इमरान ख़ान जी धमकियुनि खां बचण लाइ जंहिं तरीक़े सां पूरो फासिस्ट माण्हू हुननि लाथो हो पाकिस्तान में पॉलिटिकल फोर्सिस खे कमज़ोर करण लाइ उहो पंहिंजो कमु करे वियो हिननि पॉलिटिकल पार्टीज़ खे कमज़ोर करे छॾी हीअ हाणे एस्टेब्लिशमेंट जे हथ में ईअं ई पियूं खेॾनि जेकॾहिं जोनजो साहिबु खेॾंदो ॿुधो या जो असांजो जमाली साहिबु जेको आहे वज़ीर आज़म थियो हीअ हाणे उन लेवल ते अची पहुता उन्हनि जिन असांखे अरिड़हीं अमेंडमेंट न त ॿी ॻाल्हि अरिड़हीं जेका एडमिनिस्ट्रेटिव प्रॉविंस था चवनि न वेयर देयर इज़ द क्वेश्चन ऑफ एडमिनिस्ट्रेटिव डिमार्केशन the legislation, the mandate, the jurisdiction lies with the provincial assembly. He provincial matter demarcation suba than go lab istemal kar do lab do asa division uthata tha ke jo suba lab kado mo wafaq mo ain 97 mo suba wafaqi akain ke wafaqi ekai ke federal unit ko suba kad jo tami sindh assembly ke andar division ko suba nomination do वफ़ाक़ी इकाई फेडरेटिंग यूनिट काॾे कोन वेंदो ठीकु आहे न हिकिड़ी वहदत आहे हिकिड़ी सिंध आहे हिकिड़ो जेको आहे सो उनजो लैंग्वेज आहे उनजी हिस्ट्री आहे उनजो मोहन जो दड़ो आहे उनजो महरगढ़ आहे उनजी वादी सिंध आहे इंडस आहे उनखे तव्हीं कीअं ख़तमु कंदो उहो रत वांगुरु अच्छा उनजे वजूद मां रत वांगुरु ठीकु आहे न तव्हीं माना जीअं टिका खान चयो न वी वांट बंगाल नॉट बंगालीस So you are saying we want Sindh, not Sindhis. त पोइ तव्हां 1971 जॾहिं ट्रेजिडीज़ एक्सपेक्ट करे सघो था हाणे ॻाल्हि सम्झण जी इहा आहे त असांखे हिन वक़्तु पॉलिटिकल इंस्टीट्यूशन जेके कमज़ोर मिलिया आहिनि पीपल्स पार्टी लाइ त वॾी अपॉर्चुनिटी निकिती आहे छो पीपल्स पार्टी असांजी गवर्नेंस न ॾेई बेड़ो ॿोड़े असांखे हिन हथ ते हिननि माण्हुनि जा सुवालनि खे हिन पीपल्स पार्टी जी कमज़ोर जेको आहे गवर्नेंस जेको आहे उनजे करे असांजी नतीजा ॾिठा और हाणे पीपल्स पार्टी खे उहो थी वई हीरो थी वई गवर्नेंस बि कान ॾिनई का शइ बि कान ॾिनई सूबे जे मामले ते असां सां गॾु बीठी आहे असीं बि फ़िलहालु पीपल्स पार्टी खे माफ़ कयोसीं सुभाणे असां तोखे फ़िलहालु कुझु कोन था चऊं अचो त पंहिंजो सूबो असां वहदत बचायूं तंहिंजे करे जीअं MRD में 83 तारीख़ में सिंध वॾेरा जेके आहे माण्हुनि सां गॾु बीठा न भुटे जी पार्टी खां सिंधी वॾेरनि जी मजबूरी आहे पीपल्स पार्टी आहे छा सिंधी वॾेरनि जी हिकिड़ी पार्टी आहे हिन वक़्तु जेके बाल खाईंदा आहिनि जेके इक़्तिदार खपंदो आहे उहे वॾेरा बदनसीब आहिनि जेके पीपल्स पार्टी में न आहिनि उहे वॾेरा ख़ुशनसीब जेके पीपल्स पार्टी में आहिनि कुझु न कुझु मिले पियो का न का शइ खाइनि पिया इक़्तिदार ई वॾेरो हिकिड़ी केॾा ॿ नाला आहिनि
असांजी पूरी जी पूरी सिंध जे अंदरि इहो वॾेरो कंहिं सोचियो आहे? ठीक काई साहब मां जवाब वठंदा करीम साहब खां प्रोग्राम में वक़्त बि मूं वटि घटि आहे। करीम साहब इन शइ जो ज़रूरु जवाबु ॾिजो त कमज़ोर गवर्नेंस जा ही नतीजा असीं भोॻियूं पिया, जेके कॾहिं नवनि सूबनि जो रिंगट कॾहिं ॿिया मामला अग्री कंदो हुन सां छा रिस्पॉन्ड कंदो? असांजो काज़ी साहब दोस्त आहे पर मां अग्री कोन थो कयां। 47 खां मिलिट्री ऐं ब्यूरोक्रेसी जी जेका इंटरफेरेंस जे करे पॉलिटिकल गवर्नमेंट्स खे हुननि हलणु कोन ॾिनो आहे ऐं जंहिंजे करे गवर्नेंस ख़राबु करण वारा बि इहे ई माण्हू आहिनि। इन जी कंटिन्यूसली पैरेलल जेको आहे सो इनविज़िबल इंटरफेरेंस हले पई 47 खां। इन में को पॉलिटिकल पार्टी जो कसूर कोन्हे। पॉलिटिकल पार्टीज़ खे कमज़ोर बि कनि पिया, ॿियूं पॉलिटिकल पार्टीज़ आणनि पिया। हाणे इमरान ख़ान हींअर जेल में आहे ऐं आउं हुनजो सपोर्टर कोन आहियां ऐं उन लाइ पॉपुलर सपोर्ट बि आहे, पर पॉपुलर सपोर्ट ॾियण वारा त इहे ई माण्हू हुआ। इमरान ख़ान जे अचण खां पोइ स्पेस सॼी जेका असां हिननि खे इमरान ख़ान ई ॾिनी, जेका सिविलियन स्पेस हुई, जेका सॼी हुननि जे हवाले कई, लेजिस्लेशन खां वठी इंटरनेशनल पॉलिटिक्स ताईं। जेके असां पॉलिटिकल पार्टीज़ जा बशमूल पीपल्स पार्टी कॉम्प्रोमाइज़िस बि रहिया आहिनि करीम साहब, ऐं गॾो गॾु इहा जेका ॻाल्हि काई साहब कनि पिया त हेठी सतह जी इख़्तियारनि जी मुंतक़िली 18 तरमीम जो इशू हो। सभु पार्टियूं जेके हिन वक़्तु आहिनि किथे न किथे गवर्नेंस जा इशू नज़र था अचनि पिया। गवर्नेंस जे इशूज़ में इनविज़िबल इंटरफेरेंस रही आहे 47 खां वठी ऑनवर्ड। जी ऐं इहो नथो चाहियां त असां जेको आहे सो पाक दामन आहियूं, खीर में धुलियल आहियूं, किथे असांजियूं मिस्टेक्स हूंदियूं। हेठियों सतह ते सिर्फ़ु सिंध त कोन्हे न, बलोचिस्तान वारनि ॾिनी या ख़ैबर पख्तूनख्वा वारनि ॾिनी, इवन पंजाब वारनि ॾिनी। हे जेके नेशनल मीडिया में 80-85-90% पंजाब सां माण्हू तालुक रखनि था। बिल्कुलु बिल्कुलु ॾिसो न, सिंध में सिर्फ़ु कराची त कान्हे, कराची अटूट अंग आहे असांजो कैपिटल आहे, पर माना किथे ज़रूरु कुझु न कुझु कोताही ज़रूरु ठही आहे। इन जी माना इहा त कान्हे त तव्हां जेको सूबा तोड़ियो। भला परवेज़ मुशर्रफ जो दौरु हो न, इनडायरेक्टली MQM जो सपोर्टर हो ऐं लाज़िम मज़लूम परवेज़ मुशर्रफ ऐं MQM लाज़िम मज़लूम हुई। उन्हनि कराची में सिर्फ़ु उन महदूद 1.5-2 ज़िलनि खे उन्हनि मज़बूत कयो, या को हुननि छा मलीर खे मज़बूत कयो, हुननि जेको लियारी खे मज़बूत कयो। उन्हनि उन आबादियुनि में जिते हॉक्स बे, सेंसपिट या ॿिया जेके इलाइक़ा आहिनि या असांजा जेके रेडी ॻोठ आहे उनखे मज़बूत कयो न कयो। करीम साहब दुरुस्त पे फरमाई ॿ अलॻि अलॻि मामला आहिनि, ठीकु, पर जेके विरहांगे जा ख़्वाहिशमंद माण्हू आहिनि, जेके हिन रिंगड़ जे पुठियां माण्हू आहिनि, उहे हिन शइ खे नुक़्ते खे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इस्तेमालु कंदा पिया अचनि। ॾिसो जेकॾहिं त काई साहब बि उहा ॻाल्हि कनि पिया त जेकॾहिं कमज़ोर गवर्नेंस न हुजे हा ऐं पीपल्स पार्टी जीअं असां सिंध जी ॻाल्हि ख़ुसूसन कयूं पिया त पोइ शायदि हिन असांजे मौक़े में 18 अमेंडमेंट में हिकिड़ी शिक आहे। जी उहा शिक इहा आहे त जेको IG ऐं चीफ सेक्रेटरी जेको 3 नाला चीफ मिनिस्टर ॾींदो, सिंध जो हुजे या KP जो हुजे या पंजाब जो हुजे या बलोचिस्तान जो हुजे, ऐं चीफ सेक्रेटरी ऐं IG जा 3 नाला ॾींदो। उन ते बि हिननि माण्हुनि खे, हिननि सां मुराद जेके ताक़तवर धुरनि खे इहा चीज़ बि पसंदि कान्हे त 3 नाला छो चीफ मिनिस्टर IG जो ॾींदा या चीफ सेक्रेटरी जा सिलेक्ट प्राइम मिनिस्टर कंदो। उन ते बि उन्हनि खे एतिराज़ु रहियो आहे त इहो जेको 1 यूनिट बि ठाहियो इन करे वियो लूटमार जे करे, त उनजो छा कॉन्सिक्वेंस निकिता, ईस्ट पाकिस्तान बांग्लादेश थी वियो। हाणे जेके नंढा सूबा ॾिसो इहे कुझु कोन था करे सघनि, कुझु बि कोन था करे सघनि, ऐं जेकॾहिं कंदा त इलाही नुक़सानु थींदो ऐं हीअ जेको फेडरेशन टूट फूट जो शिकार थी वेंदी। ऐं उहो सर्वाइव उन ज़माने में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जहिड़ा हस्तियूं हुयूं जिन इन 4 सूबनि खे जोड़े छॾियो, कॉन्स्टिट्यूशन ॾेई छॾी। हाणे त को अहिड़ी चीज़ूं ई कोन्हनि ऐं हालात बि अहिड़ा इंटरनेशनली सुठा कोन्हनि। हालात कहिड़े पासे डेवलप पिया थियनि इंटरनेशनली। नवंबर में अमेरिका में इलेक्शन आहे कांग्रेस जी, जेकॾहिं ट्रंप हाराए थो वञे त ट्रंप जा क्रोनीस सॼी दुनिया में तितर बितर थी वेंदा, जेको आउं चवां पियो तव्हां सम्झो पिया। ऐं अगरि उहो खटे थो त पोइ हालात ॿिया बि थींदा। त हीअ ईरान ऐं अमेरिकन जंग बि आउं सम्झां थो ख़ुदा करे ख़तमु थी वञे, ग़रीबनि खे नुक़सानु पियो थिए सॼी दुनिया जे जेको ऑइल जे करे। पर मूंखे त ईअं थो लॻे थो इहो नवंबर ताईं चीज़ूं हलंदियूं। इन खां पहिरीं जॾहिं
79 में इनकलाबी ईरान आयो हो तॾहिं हू जेके क्राइसिस थिया हुआ जेके अमेरिकन एम्बेसी में, उहो उन वक़्त ताईं हलिया जेसिताईं जेको जिमी कार्टर इलेक्शन हाराए वियो। हाणे बि मूंखे ईअं पियो लॻे त ट्रंप अॻे ई हाराए चुको आहे ऐं नवंबर जी इलेक्शन में हाराए वेंदो ऐं इन क्रोनीस खे धकु लॻंदो सॼी दुनिया में ऐं ही लैम डैक ठही वेंदो। करीम त साहब इहे हालतूं ॾिसूं छा थो थिए वञी करे। वरी पर महिरबानी पर सिंध कॾहिं बि ॿिनि हिसनि टिनि हिसनि में कोन थींदो, इहो सवाल ई कोन थो पैदा थींदो। वरी महिरबानी मानी करीम साहब, जावेद काई साहब, सूरत थेबो साहब नाज़रीन गुफ़्तगू मां ॿुधी ऐं सिंध सरकार, सिंध जो अवाम छा सोचे पियो इन समूरे मामले ते ऐं कहिड़े रीत अॻियां वधंदो उन ते गुफ़्तगू ॿुधी सिंध हुकूमत जी बि, एक्सपर्ट्स जी बि। पंहिंजी राय खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। अल्लाह हाफ़िज़।